ऐं असां इंसान खे उन जे माउ पीउ सां चङाई करण जो हुक्म ॾिनो। उन जी माउ उन खे तकलीफ़ सां पेट में रखियो ऐं तकलीफ़ सां ई उन खे ॼणियईं ऐं उन जो पेट में रहण ऐं खीर छॾाइण 2.5 सालनि में थींदो आहे। पोइ जॾहिं उहो वॾो थिए थो ऐं 40 साल जी उमिरि में पहुचे थो त चवंदो आहे त ऐ मुंहिंजा रब, मूंखे तौफ़ीक़ ॾे त जेके अहसान तो मूं ते ऐं मुंहिंजे माउ पीउ ते कया आहिनि उन्हनि जो शुक्र कयां ऐं नेक अमल कयां जंहिंसां तूं राज़ी थी, ऐं मुंहिंजे लाइ मुंहिंजी औलाद खे नेक करे छॾ ऐं मां तोखां तौबा थो कयां ऐं मां फर्मा बरदारनि मां थियां थो। ऐं तुंहिंजे रब इहो फ़ैसिलो कयो आहे त उन खां सवाइ कंहिं जी इबादत न करियो ऐं माउ पीउ सां चङाई करियो, ऐं जेकॾहिं उन्हनि मां को हिकु या ॿई पोढ़ा थियनि त उन्हनि खे उफ़ बि न चओ ऐं उन्हनि खे न झिड़क ऐं उन्हनि सां अदब सां ॻाल्हाए ऐं इन्हनि जे अॻियां शफ़क़त सां कंध झुकाए रख ऐं उन्हनि जे हक़ में दुआ कर त ऐ मुंहिंजा रब, इन्हनि ॿिन्ही ते रहम कर जीअं इन्हनि ॿिन्ही नंढे हूंदे मूंखे रहम कंदे पालियो।